सिंध हुकूमत पारां काबीना में हिकु भेरो ॿीहर वाद जो फ़ैसिलो। PPMPS सईद गनी अॼु सूबाई वज़ीर तौरु कसम खणंदो। ज़रियनि जो चवणु आहे त सईद गनी खे तरक़ी ऐं मनसूबाबंदी वारो कलमदान ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जी सदारत हेठि अॼु शाम थी रहियो आहे। इजलास में 11 नुक़ाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। गर्मियुनि में बिजली जी पैदावार, लोड शेडिंग जी इम्कानी सूरतहाल समेत ॿियनि मामलनि ते गौर कयो वेंदो। सेनेट चूंडुनि में वोट विकिरो करण जे इल्ज़ाम ते मायूस थी MKM पाकिस्तान मेंबर शाज़िया फारूक पारां आपघात जी कोशिश। नशे वारियूं दवाऊं खाइण खां पोइ मुतहिदा MP जी तबियत बिगड़ी वई। अब्बासी शहीद अस्पताल दाख़िल। डॉक्टर संदसि हयाती बचाए वरिती। तिबी इमदाद मिलण बाद अस्पताल मां डिस्चार्ज। सुप्रीम कोर्ट में ममलकती घरू वज़ीर तलाल चौधरी, वफ़ाक़ी वज़ीर दानियाल अज़ीज़ ऐं अॻूणे सेनेटर निहाल हाशमी ख़िलाफ़ तौहीन अदालत वारे केस जी धार ॿुधणी थींदियूं। दानियाल अज़ीज़ जो चवणु आहे त हू रियासती इदारनि जी तौहीन जो सोचे बि नथो सघे। शोकास नोटिस वापसि वरितो वञे। हू मुल्की आइन जी बालादस्ती चाहे थो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त सेनेट चूंडुनि में बलूचिस्तान असेंबली विकामजी वई। रोडनि ते कख मार्च थी रहियो आहे। KP में 5-5 करोड़ रुपयनि में वोट विकिरो थियो। इलेक्शन कमीशन खे बि ख़बर आहे त सेनेट फार्म दुरुस्त न हो। इतलाह आहिनि त 4 सेनेटर ॿिटी शहरियत जा मालिक आहिनि। चीफ जस्टिस ॿिटी शहरियत बाबति नोटिस वठी बहितर क़दम खयों आहे। पाक अफ़गान बॉर्डर ते चमन वेझो सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई। 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां 3 अफ़गाती जैकेट्स, बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी मड़ियल तंज़ीम सां हो। FIA जी कराची में कार्रवाई। दाइश सां लाॻापियल दहशतगर्द गिरफ़्तार। FIA इख़्तियारनि जो चवणु आहे त दहशतगर्द इमरान उर्फ़ सैफुल्लाह जो हदफ़ नौजवान तबिको हो। हू सोशल मीडिया ते दाइश लाइ नौजवाननि खे भड़काईंदो हो। वटसि कब्ज़े मां दाइश जो झंडो, लैपटॉप ऐं ॿियो सामान बि मिलियो आहे। घोटकी ज़िले जे तक PS 7 ते नंढी चूंड में पीपुल्स पार्टी जो अब्दुल बारी पिताफी 48,114 वोट खणी कामयाब। फंक्शन लीग उम्मीदवार मियां मजिद 36,987 वोट हासिल करे सघियो। इलेक्शन कमीशन तरफ़ां अॼु PP उम्मीदवार जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करण जो बि इम्कान। जामशोरे तालीम खाते शागिर्दनि मथां नओं बार विझी छॾियो। EDO पारां 6, 7 ऐं 8 क्लास जे शागिर्दनि खे इम्तिहानी दौरान जवाब लिखण लाइ कापी खणी अचण जी हिदायत। शागिर्दनि तरफ़ां इस्तेमाल कयल कापियुनि ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जा स्टैम्प पिणु लॻल। लाड़काणे वेझो रतूकोट वारे इलाइक़े मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। सुञाणप न थी सघी। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि विच में इसराइल अमरीका लाॻापा ऐं यरूशलम में अमरीकी सफ़ारतखानो खोलण ते ॻाल्हि ॿोल। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त हू अमरीकी सफ़ारतखानो खोलण वारी तक़रीब में शरीक थी सघे थो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जा मुक़ाबला जारी। पेशावर ज़ल्मी ऐं मुल्तान सुल्तान्स जूं टीमूं आमूं साम्हूं थींदियूं।